त असांखे इहो ॿुधाइजो त रमज़ान जी छा फ़ज़ीलत आहे, रोज़नि रखण जी छा फ़ज़ीलत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त हिकु अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो फ़रीज़ो आहे। उन खां बाद हिकिड़ी ही ख़ुसूसी इबादत आहे। जेके शयूं रोज़े जी इबादत जे अंदरि आहिनि उहे ॿियनि में अंदरि न आहिनि। सभ खां पहिरियां त रमज़ान जे रोज़े जी ख़ुसूसियत इहा आहे जो अल्लाह तबारक व तआला हदीस कुदसी जे अंदरि चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो त अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ख़ासि तौर ते ऐं आउं इन जी जज़ा आउं पाण ॾींदुसि। उन जी वजह उलमा इकराम लिखनि था त ॿियूं जेकी इबादतूं आहिनि उन्हनि इबादतुनि जे अंदरि ज़ाहिरी हिकिड़ो पहलू हूंदो आहे। जेकॾहिं असांजे साम्हूं को नमाज़ पढ़ी रहियो आहे त ख़बर पइजी वेंदी त हीउ नमाज़ पढ़ी रहियो आहे या जिहाद करे रहियो आहे या ज़कात ॾेई रहियो आहे, त उहा इंसान ॿिए खे ख़बर पवंदी। पर रोज़ो हिकु अहिड़ी अल्लाह तबारक व तआला जी इबादत आहे जो उहा सिर्फ़ु बाने खे ख़बर हूंदी आहे ऐं उनजे रब खे ख़बर हूंदी आहे। जेसिताईं ॿुधाइजे। हिन वक़्तु जीअं मां वेठो आहियां, तव्हां वेठा आहियो, कंहिंजी ख़बर न आहे, हीअ हिकु अहिड़ी इबादत आहे। ऐं इन सां गॾु रमज़ान मुबारक जी जेका अहमियत आहे उहा अहमियत जेकॾहिं असां ॾिसूं त उन में रोज़े जो वॾो किरदारु आहे। रोज़े जी वॾी अहमियत आहे। असांखां माण्हू सुवाल कंदा आहिनि त रमज़ान मुबारक जी रहमतूं असां कीअं समेटियूं ऐं एहतराम कीअं कयूं, छा दस्तरख़्वान लॻाइजनि, छा ख़ुशियूं मल्हाइजनि, इहे सभु पंहिंजी जॻह ते। पर सभ खां वधीक रमज़ान जो एहतराम इहो आहे जो रमज़ान जो महीनो जीअं शुरू थिए त मुस्लमान रोज़ा रखणु शुरू करे छॾे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु, तव्हां मंझां जेको रमज़ान जो महीनो लभे थो ऐं उनजी ज़िंदगी में रमज़ान जो महीनो अचे थो त उन में रोज़ा रखे। ऐं सभ खां वॾो एहतराम रमज़ान जो इहो ई आहे। असां ॿियूं जेकॾहिं शयूं कयूं, तस्बीहात पढ़ूं, सभु कुझु कयूं, पर जेकॾहिं असीं इन मक़सद खे असीं हासिलु न करे सघूं ऐं पूरो न करे सघूं ऐं एहतराम सभ खां वॾो आहे ई इहो त उन रोज़ा रखिया वञनि। ऐं जेकॾहिं को इंसानु हिन महीने में हिन जूं रहमतूं जेको आहे समेटणु चाहे थो, अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो नुज़ूल थिए थो। ऐं हीउ रमज़ान जो महीनो तरबियत आहे, पूरे साल जी तरबियत आहे। बुज़ुर्गनि दिन फरमाइनि था त जंहिं इंसान जो, जंहिं मुस्लमान जो रमज़ान जो महीनो तरतीब सां गुज़रे थो त पूरो साल तरतीब सां गुज़रे थो। उनजी वजह इहा त सुबुह सादिक खां वठी करे ग़ुरूब आफ़ताब ताईं इंसानु जेको आहे उहो इबादत में हूंदो आहे। रोज़ो हिकिड़ी इबादत हूंदी आहे। उन खां पोइ वरी उन गॾु तस्बीहात कंदो आहे, तरावियूं पढ़ंदो आहे, एतिकाफ़ कंदो आहे, क़ुरान मजीद पढ़ंदो आहे। इहा सभु पूरी इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाबानु शहरी व रमदानु शहरुल्लाह, त शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमदान अल्लाह ताला जो महीनो आहे। इन जो मतिलबु इहो आहे, उलमा इकराम लिखनि था त हिन में हर कमु जेको बानू कंदो आहे उहो अल्लाह जी रज़ा जे लाइ कंदो आहे। इन जे करे हिन महीने जी निस्बत अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ थी वई आहे। ऐं आख़िरी में ॻाल्हि आउं हिकिड़ी ॿुधायां, ॿिया महीना जेतिरा महीना आहिनि उन्हनि जो ज़िक्र क़ुरान मजीद में न आहे। ख़ासि ऐं इनफ़रादी तौर ते रमज़ान जो महीनो ख़ासि इहो आहे जंहिंजो नालो क़ुरान मजीद जे अंदरि आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान लारे किताब नाज़िल थी। इन करे इनफ़रादियत इन जी रमज़ान जे महीने जी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।